अदब ज़िंदगीअ जो इहो साफ़ शफ़ाफ़ आईनो आहे जंहिंमें ज़िंदगीअ जा रंग ऐं अक्स चिटा ॾिसी सघजनि था। अदब जे समाज में एतिरी अहमियत आहे जेतिरी ज़िंदगीअ खे जीअण काण साह खणण जी आहे। ईअं खणी चइजे त अदब सिधो सं समाज सां सलाहियल आहे। इल्मु वरी अदब ऐं समाज सां सलाहियल आहे। इल्मु शऊर ॾिए थो ऐं अदब वरी इंसान खे शऊरी सम्झ सां नवाज़े थो। मतिलब त इल्मु ऐं अदब जो घणो गहरो ॻांढापो आहे। अदब जे ज़रिए इंसान न फ़क़ति समाज जे ओणाइनि लंगाइनि तोड़े भलाइनि जी परख करे सघे थो, पर समाज खे बहितर बणाइण में पिणु बहितर किरदार अदा करे सघे थो। असां जंहिं समाज में रहूं था इहो उन्हनि समाजनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ कोन्हे जिते ज़ुल्म ॾाढ जिबर कहर ऐं बेरहमी पंहिंजे पूरी ओज सां राज करे रही आहे। हीणो ॾाढे जे आॾो अहिड़ी तरह बेवस बणियल आहे जहिड़ी तरह झंग में जानवरनि जी कैफ़ियत हूंदी आहे। जिते जिस्मानी तौर ते ॾाढो जानवर हीणनि ऐं कमज़ोर जानवरनि लाइ जान जो दुश्मन बणियल हूंदो आहे, पर असांजे समाज में ऐं झंग जे कानून में थोरो फ़र्क़ु आहे। असांजे इंसानी समाज में साज़िशूं तमामु वॾो हथियार हूंदियूं आहिनि। हीणनि माण्हुनि खे उन्हनि साज़िशुनि जे हवाले करे संदन हौसलनि हिम्मत गैरत ऐं आज़मत खे झुकाइण जी मोस्ट वेलकम सर। जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चई रहिया आहियूं। असांजो दोस्त दिल में रहंदड़ शख्सियत मोहब्बती माण्हू साईं ज़ाहिद साहब, मोस्ट वेलकम सर। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चई रहिया आहियूं। सिस्टर मुर्क मनान चांडियो एंड सना मेमण बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। जाम खान बुल्लेदी साहब एंड कमरदीन कासमी साहब, मोस्ट वेलकम। अब्दुल खालिक सिंधी साहब, वहीद फिराम नवाब शाह, अबू तला फिराम दुबई अरब इमारात का लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। साईं ज़ाहिद साहब, सॉरी फॉर कमिंग लेट, असीं माज़रत करे रहिया आहियूं सर, छा त कुझु ॾींहंनि खां वठी मसरूफ़ियातियूं आहिनि। आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में अव्हां सां लाइव प्रोग्राम में शामिल आहियूं सर। तव्हां असांजे दिलि में आहियो हमेशह, शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो। वरी महिरबानियूं। डॉक्टर ज़ाहिद साहब लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम सर जी। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। साईं ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, वरी महिरबानी। आसिफ शाह बि लाइव प्रोग्राम में आहिनि एंड अल्ताफ़ हुसैन बुरड़ो साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम जनाब, कीअं आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरी, दुआऊं, महिरबानी। ज़ाहिद साहब असांजो दोस्त महबूब माण्हू, असांजे दिलि में रहंदड़ शख्सियत साईं ज़ाहिद अली मुगेरी साहब कमेंट में लिखनि पिया त सर, राति जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। उम्मीद त ख़ुशि हूंदो साईं। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान,
हर तरह जो खैर खैरे दुआऊं वरी महिरबानी सर। शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदो, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। आबिद साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम अदा, छा हाल आहे, ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वॾी महिरबानी। आबिद मुगैरी साहब, शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदो सर। अल्हम्दुलिल्लाह असीं ख़ुशि आहियूं। अहमद नवाज़ साहब चैंपियन प्लेयर, वो कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम प्यारा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर अहमद नवाज़ साहब, तव्हां कमेंट सां गॾोगॾु कुझु दिलियूं बि मोकिले रहिया आहियो, वॾी महिरबानी। मुनीर अहमद बुरई साहब मोस्ट वेलकम। मौलाई इरफान मुगैरी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। एंड असांजो दोस्त पहिरीं प्यारो फरमान अली मुगैरी साहब मोस्ट वेलकम सर। इंसानी समाज में साज़िशूं तमामु वॾो हथियार हूंदियूं आहिनि। हीणनि माण्हुनि खे उन्हनि साज़िशुनि जे हवाले करे संदन हौसलनि, हिम्मत, गैरत ऐं आज़मत खे झुकाइण जी कोशिश कई वेंदी आहे। अमन ऐं इंसाफ़ जी देवी खे रतो रत कयो वेंदो आहे। सुख ऐं ख़ुशहाली जे गुलाबी गीतुनि जी रस्ता रोक करण जी कोशिश कई वेंदी आहे। मोहम्मद शहबान लोलाई साहब मोस्ट वेलकम। एंड इरफान मुगैरी साहब लिखनि पिया कमेंट में, सलाम अदा जान। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, महिरबानी सर। वंस अगेन तव्हां कमेंट में लिखियो आहे त कुर्ब अदा जान, ऐं कमेंट में तव्हां दिलियूं मोकिले रहिया, वॾी महिरबानी। गुलाम अब्बास मंगसी साहब कमेंट में, सलाम सरकार, शिदात कोट खां सरमंद जो को गीत। सर असीं पंहिंजे लाइव प्रोग्राम में गाना नाहियूं हलाईंदा, टाइम वेस्ट नाहियूं कंदा सर, वॾी महिरबानी। असांजे हिन कंबर FM में डेली को न को मौज़ू हूंदो आहे, उन बाबति असीं लाइव प्रोग्राम कंदा आहियूं। ऐं असांजो प्रोग्राम अदबी प्रोग्राम हूंदो आहे, ऐं असीं गाना वग़ैरह नाहियूं हलाईंदा। ऐं अॼु असांजो मौज़ू जो नालो आहे अदब ज़िंदगीअ जो साफ़ शफ़ाफ़ आईनो आहे। सॉरी फॉर दैट गुलाम अब्बास मंगसी साहब, वॾी महिरबानी। तव्हां असांखे शिदात कोट खां ॿुधी रहिया आहियो। फरमान अली मुगैरी साहब, असांजो दोस्त बहितरीन माण्हू, हू कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वॾी महिरबानी सर। बाबलू मौलाई साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम सर जी। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वॾी महिरबानी। बाबलू साहब, वॾी महिरबानी। तव्हां पूरी टीम सां गॾु असांखे ॿुधी रहिया आहियो। अव्हां सां गॾु साईं ज़ाहिद साहब बि आहिनि, अहमद नवाज़ साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि आहिनि, वॾी महिरबानी। अहमद नवाज़ साहब हमेशह तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखंदा आहिनि, सुलझियल माण्हू, सुहिणा माण्हू। तव्हां कमेंट में लिखियो आहे त साज़िशूं बि जवान जे ख़िलाफ़ कया वेंदा आहिनि, छो त तमामु बहितरीन लफ़्ज़ सर। साज़िशूं बि जवान जे ख़िलाफ़ कया वेंदा आहिनि, छो त उहे माण्हू बराबरी न करे सघंदा आहिनि, उहे साज़िशूं शुरू कंदा आहिनि। तमामु बहितरीन लफ़्ज़, वॾी महिरबानी। अहमद नवाज़ मुगैरी साहब असांजो दोस्त, उस्ताद माण्हू, सुहिणा माण्हू, वॾी महिरबानी। नूर मंगसी फिराम शिदात कोट खां असांजो दोस्त, मासात माण्हू, हू कमेंट में लिखनि पिया त माशाअल्लाह माशाअल्लाह, गुड, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, वॾी महिरबानी सर। नूर मंगसी साहब, शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदे, वॾी महिरबानी।
रस्ता रोक करण जी कोशिश कई वेंदी आहे। इंसानी रूहनि खे ज़ख़्मी करण जो भूत हर हंधि लामारा ॾींदो रहंदो आहे। आज़ादी ऐं आज़बे जे मशालनि खे विसाइण जी कोशिश कई वेंदी आहे ऐं इहो सिलसिलो आद जगाद खां वठी जारी आहे। जॾहिं इंसानी तहज़ीब पंहिंजे इब्तिदाई मरहले में हुई, उन वक़्ति फ़लसफ़े अकुल ऐं दलील जी सोच जनम वरितो। इंसानी फितरत अण बराबरी जे ख़िलाफ़ पंहिंजूं इब्तिदाई विखूं खणणु शुरू कयूं। सजाद अली मुगेरी साहब असांजो दोस्त वो कमेंट में लिखन पाया था, आफ्टर द लॉन्ग टाइम आई एम लिसनिंग योर साउंड। वरी मेहरबानी सर, वी हैव टू मच रिस्पेक्ट इन आवर हार्ट फॉर यू विदाउट एनी ग्रीड सर। सजाद अली मुगेरी साहब वरी मेहरबानी। असांजे दिल में अदब ऐं एहतराम आहे हवाला सर, वरी मेहरबानी। सजाद साहब, फरमान अली मुगेरी साहब असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। फरमान साहब, असीं तव्हांखे अर्ज़ु कयोसीं त मीर हुमायूं ख़ान साहब खे असांजा सलाम ज़रूरु अर्ज़ु कजो। शायदि तव्हां सलाम ॾिना आहिनि या न बि ॾिना आहिनि। इट्स ओके डियर, नो प्रॉब्लम। मीर साहब महिरबान माण्हू आहिनि। असीं हुननि खे पंहिंजे लाइव प्रोग्राम कंबर FM में हमेशह यादि कंदा आहियूं। सियारे जी मौसम वणंदड़ ऐं मिठड़ी थिए थी। फरमान साहब, सांझ समी थधड़ी थधड़ी हवा घुलण सां जिस्म मां सिसराट निकिरनि था ऐं जॾहिं थधि वधी वञे थी त अकेलाई जे नांगण पंहिंजा डंग हणे थी। पोइ यादगीरनि जे अनमोल ऐं रंगीन मोतियुनि मां कई मोती विखरी वञनि था, जिन में केतिरनि ई क़िस्मनि जूं ॻंढूं ऐं अणॻणियल यादुनि जा पहरा अची वेंदा आहिनि। फरमान अली साहब असांजो दोस्त महबूब माण्हू वंस अगेन कमेंट में लिखी रहिया आहिनि त जी अदा मुंहिंजा सलाम मीर साहब खे चया हुआ। वरी महिरबानी सर। फरमान अली साहब, बंडल ऑफ थैंक फॉर दैट। वरी महिरबानी सर फरमान साहब। मौला इरफान साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि दुबई अरब इमारात मां, ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। अॼु जुमे जी बि राति आहे। थधड़ियूं हवाऊं घुलियूं रहियूं आहिनि असांजे कंबर शहर में ऐं मौसम तमामु प्यारी मौसम आहे। अबू तलहा, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर। उज़ैर मंगसी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। परवेज़ मंगसी, ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। वंस अगेन मोस्ट वेलकम। साहिब ॾिनो सोलंकी साहब, मोस्ट वेलकम। अली अकबर DSP साहब, मोस्ट वेलकम। फरमान साहब, असीं मूंखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हर साल जीअं सियारे जे मुंदि हींअर बि खोड़ उदासियूं ऐं ख़ामोशियूं पंहिंजे मथे ते खणी पहुती आहे। हिन मुंद में माण्हू सुठो खाई सघे थो, सुठो पहिरे सघे थो ऐं सुठो पढ़ी सघे थो,
सियार जी राति ॿियनि मिड़नी मौसमनि जे रातिनि खां पंहिंजे कद काठ में डिघी थिए थी। शाम जो ई रोड रस्ता वीरान थी वञनि था। माण्हू शहरनि में हुजनि तोड़े बहिराड़ियुनि में हर को बाहि जो सेक चाहे थो। उन लाइ गरम कपिड़ा ऐं हीटर वेझा साथी बणजनि था। उन्हीअ खां सवाइ सियारे जे मुंद में ख़ुश्क मेवा पिणु वापराइबा आहिनि। परवेज़ मंगसी साहब असां कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि ऐं कुछ हथ भी मोकिले रहे हैं। वॾी महिरबानी परवेज़ मंगसी साहब। डॉक्टर ज़ाहिद साहब वंस अगेन मोस्ट वेलकम सर। साईं ज़ाहिद साहब असीं ॿुधाए रहे हूं त हर साल जियां सियार जी मुंद हींअर बि खोड़ उदासियूं ऐं ख़ामोशियूं पंहिंजे मथे ते खणी पहुती आहे। हिन मुंद में माण्हू सुठो खाई सघे थो, सुठो पहिरे सघे थो ऐं सुठो पढ़ी सघे थो। सियार जी राति ॿियनि मिड़नि मौसमनि जे रातिनि खां पंहिंजे कद काठ में डिघी थिए थी। शाम जो ई रोड रस्ता वीरान थी वञनि था। माण्हू शहरनि में हुजनि तोड़े बहिराड़ियुनि में हर को बाहि जो सेक चाहे थो। उन लाइ गरम कपिड़ा ऐं हीटर वेझा साथी बणजनि था। उन्हीअ खां सवाइ सियारे जी मुंद में ख़ुश्क मेवा पिणु वापराइबा आहिनि। सिंध जा उहे ॾींहं ऐं रातियूं त शायदि हाणे कोहे काफ़ जे पहिरीं जहिड़ा दास्ताननि नशांबर वञी रहिया आहिनि, जिन में बाहि जो मच ॿारे नंढा वॾा पोढ़ा पका उन जे चौधारी वेहंदा हुआ ऐं पोइ ॻाल्हियुनि जा ॻोठ लताड़बा हुआ ऐं किसनि जो न खुटंदड़ सिलसिलो शुरू थी वेंदो हो। किसा जेके माण्हूअ जे अवाइली दौरनि खां वठी दास्तान गोई खे हिकु नस्ल खां ॿिए नस्ल ताईं पहुचाइण जो वॾो कारण रहिया आहिनि। फरमान साहब असांजे प्रोग्राम में कंटिन्यूअसली मौजूद आहिनि। ॿिया काफ़ी दोस्त भी आहिनि। असांजो पहिरीं प्यारो दोस्त डॉक्टर ज़ाहिद साहब मोस्ट वेलकम। सिस्टर शाज़िया कंवल लिखनि पिया त जे दिल में तमन्ना मिलण जी जो रहंदई, भला पोइ जुदाई सदाई छो रहंदी। सदा नाज़ नखरा सितम पया करियो भले, अव्हां साण मोहब्बत जो आहे सो रहंदी। अव्हां पंहिंजे मोहब्बत जी क़ीमत ॿुधायो, ॾियां ज़िंदगी त बि बक़ाया पोइ रहंदी। सलामत रहन शल मुंहिंजा सोहणा सुपरी, सलामत रहन शल मुंहिंजा सोहणा सुपरी। उन्हनि तां कंवल थिए सदा सदको रहंदी। Bundle of thanks for that, sister शाज़िया कंवल। जी दोस्तों, हाणे ॾियो असांखे इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। डॉक्टर ज़ाहिद साहब
सर शायद कुछ नेटवर्क जो प्रॉब्लम आहे असीं वहाँखे भली कार चई रहिया आहियूं। डॉक्टर ज़ैद साहब ही लफ़्ज़ अव्हां जा नाव कयूं पिया, शाज़िया कंवल जो ये लिखनि पिया, जे दिल में तमन्ना मिलण जी जो रहंदई, भला पोइ जुदाई सदाई छो रहंदी। सदा नाज़ नखरा सितम पया करियो भले, अव्हां साण मोहब्बत जो आहे सो रहंदी। अव्हां पंहिंजी मोहब्बत जी क़ीमत ॿुधायो, अव्हां पंहिंजी मोहब्बत जी क़ीमत ॿुधायो, ॾियां ज़िंदगी त बि बक़ाया पोइ रहंदी। सलामत रहन शल मुंहिंजा सोना सुपरी, सलामत रहन शल मुंहिंजा सोना सुपरी, उन्हनि तां कंवल थिए सदा सदको। महिरबानी डॉक्टर ज़ैद साहब। साईं ॾिनो जुणे जो साहब बि मोस्ट वेलकम सन्नाहला मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। साईं ज़ैद साहब डॉक्टर माण्हू, सोना माण्हू, चैंपियन प्लेयर, तमाम बेहतरीन लफ्ज़ लिखनि पिया। ज़ाहिद अली मुगैरी साहब असांजो दोस्त, महबूब माण्हू, दिल में रहंदड़ शख्सियत, लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो रखंदड़ शख्सियत लिखनि पिया त सर सियारे जी आमद जो अहजान सर निसिरी वियो आहे, जंहिंखां पोइ मौसम तब्दील थी वई आहे ऐं उतर जूं हल्कियूं हवाऊं घुलनि, ऐं उतर जूं हल्कियूं हवाऊं घुलण जे करे थधि मौसम थियण लॻी आहे। सिंध में सख़्त गर्मी जी जॾहिं पुॼाणी थींदी आहे, तॾहिं सरव निसण खां पोइ हिकदमि मौसम तब्दील थी सर्दी जो रुख कंदी आहे। सरव जे निसरण खे सिंध में सियारे जी आमद जो ओजाण सम्झियो वञे थो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि पंहिंजे कलाम में सरव जे निसरण खे मौसम जी तब्दीली सां निस्बत ॾिनी आहे। डॉक्टर ज़ैद साहब अव्हां जे लफ़्ज़नि में प्यार, मोहब्बत, चाहत, इश्क समायल हूंदो आहे सर अव्हां जे लफ़्ज़नि में। जॾहिं अव्हां जा लफ़्ज़ असीं पेश कंदा आहियूं पंहिंजे लाइव प्रोग्राम में, सच पुछो त दिल खे वॾी राहत मिलंदी आहे। सोना माण्हू हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि पंहिंजे कलाम में सरव जे निसरण खे मौसम जी तब्दीली सां निस्बत ॾिनी आहे ऐं मथे ॼाणायल संदसि बैत मौसम जी उन तब्दीली जो ओजाण आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सियारे ॾांहुं वधंदड़ मौसम जे हवाले सां ॿिया बि केतिरा ई बैत चया आहिनि, जिन में संदसि हिकु बैत ही बि मशहूर आहे त सरव गभिया कसर नसिरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा, मौसम तब्दील थियण जे करे राति जो माक पवण बि शुरू थी वई आहे। साईं ज़ैद साहब वरी महिरबानियूं सर। सोना माण्हू अव्हां जे लफ़्ज़नि में चाहत समायल आहे डॉक्टर ज़ैद साहब। ऐं अव्हां सां गॾु मुंहिंजी हिकु तस्वीर बि निकितल आहे जॾहिं तव्हां प्रोग्राम में आया हुयव।
वॾी महिरबानी डॉक्टर ज़ाहिद साहब, जॾहिं तव्हां पंहिंजो हथ हथ में मिलाए करे असां सां तस्वीर कढायो, वॾी महिरबानी। आई एम प्राउड ऑफ यू, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट डॉक्टर ज़ाहिद साहब। साईं ॾिनो जुड़ियो साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम प्यारा भा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वॾी महिरबानी सर। कमेंट सां गॾोगॾु तव्हां दिलियूं बि मोकिले रहिया आहियो। साईं ॾिनो जुड़ियो साहब, सनाला मांगसी, फिराम शदात कोट, महिरबानी सर। इम्तियाज़ अली गोपांग साहब असांजो दोस्त, वो कमेंट में लिखनि पिया त तमामु बहितरीन प्रोग्राम अदा, तमामु बहितरीन प्रोग्राम अदा। वॾी महिरबानी इम्तियाज़ अली गोपांग साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाहजहां कंवल लिखनि पिया त सलामत रहनि शल मोजा सोना सुपिरी, सलामत रहनि शल मोजा सोना सुपिरी, उन्हनि तां कंवल थे सदा सदको। सिस्टर सना मेमन भी लाइव प्रोग्राम में मौजूद आहिनि, एंड राबेल गुलबे मुर्क मनान चांडियो, मोस्ट वेलकम सिस्टर जी। दोस्तों, जॾहिं तव्हां को रोड रस्तो किरास कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। नूर नबी साहब कमेंट में लिखनि पिया त माशाअल्लाह माशाअल्लाह, कट पर सोनू साहब बि असांजे प्रोग्राम में आहिनि, वॾी महिरबानी। नूर नबी फिराम शदात कोट खां कमेंट में माशाअल्लाह माशाअल्लाह लिखनि पिया। डॉक्टर ज़ाहिद साहब लाइव प्रोग्राम में कंटिन्यूअसली मौजूद आहिनि। कट पर सोनू साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वॾी महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। तव्हां वधीक लिखियो आहे त तमामु बहितरीन प्रोग्राम अव्हां जो। अच्छा, वॾी महिरबानी सर, तमामु बहितरीन प्रोग्राम तव्हां कमेंट लिखियो आहे, महिरबानी। साईं ज़ाहिद साहब कमेंट में दिलियूं मोकिले रहिया आहिनि, वॾी महिरबानी सर। ही लफ़्ज़ अव्हां जे नाम कयूं पिया, चवंदा आहिनि त रहे त ॻाल्हि रहे, रहे त ॻाल्हि रहे, ज़िंदगी रहे या न रहे, ख़ुदी जो ख़ैर हुजे, बेख़ुदी रहे या न रहे, हू त अल्लाह वा अल्लाह ई रहंदो सदा, हू त अल्लाह वा अल्लाह ई रहंदो सदा, यकीन मुहकिम रहे, बंदगी रहे या न रहे, इंसान जो यकीन ही सब कुछ हूंदो आहे। वॾी महिरबानी सर। हाणे असांखे ॾियो इजाज़त, वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम कंहिं मोड़ ते, कंहिं घिटी, कंहिं रस्ते में। अव्हां जा ख़ूबसूरत चेहरा शल नसीब थियनि, वॾी महिरबानी। इम्तियाज़ साहब लास्ट में कमेंट करे रहिया आहिनि, जॾहिं त असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुचण वारो आहे। हू लिखनि पिया त असांजो प्यारो दोस्त उमार अली तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे, वॾी महिरबानी। उमार अली साहब, वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख्याल रखो, वॾी महिरबानी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी, अच्छा अव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थिया आहियो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी शायदि कंहिंजी आईडी आहे, उनजे नाले सां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि, वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख्याल रखो, वॾी महिरबानी।